अस्सलाम वालेकुम दोस्तों, छा हाल आहे? ख़ुशि आहियो? तबियत ठीकु आहे? उमेद त सभु ख़ुशि हूंदा। असीं 4 दोस्त अॼु बस अल्लाह जे फज़ल सां जेको सो निकिरी पियासीं सुबुह जो सवेलो। अची असांजो भाउ आहे साईंदाद शोरो साहब, चेयरमैन यूनियन काउंसिल जंगड़ी ते अॼु सिंग ॾेई खयो त बाबा हलूं था थर। सो गुलबार शोरो साहब आहे, त अमीर ख़ान शोरो ऐं असांजो प्यारो भाउ मुबशर साहब ई पोयां कुंड में ॾिसो, तव्हांखे मस हिकिड़ो ॾिठड़ो ॾिसण में ईंदो हूंदो अधु। ऐं आऊं फ़क़ीर लाडनो अॼु वञूं पिया ॾाढा नंगर वारे पासे। सो चयोसीं त तव्हां दोस्तनि खे दुआ सलाम कयूं, तव्हांखे पंहिंजो हाल हक़ीक़त ॾियूं, तव्हां खां बि ख़ैरियत पुछूं, असांजा बि दुआगी रहिजो इनशाला। त सलाम कोट क्रॉस कयोसीं, सो इन जे लाइ वरी थोरो आयासीं त बाबा संगत के सलाम बि कजे, ख़ैरियत मालूम कजे, पंहिंजो वालावाल ॾिजे वठिजे। भलारे भिट धणीअ जे न बैत सां ज़ुमर ज़ुख़र बि सूमरा हमद जिनी जी हाक, ऐदिन सिरातल मुस्तक़ीम ताड़ियूं लाही ताक, फना कयसि फेराक वहीअनि वेड़ी चन्न जे। ज़ुमर ज़ुख़र बि सूमरा सिबे सेण रहनि, बंद में बद वियन लए अखियूं रत रुअनि, ॾोथी ॾाॾाणे ॾेह जा अलाह के अचनि, मूंखे ख़बर ख़ैर जी संदी ॾेह ॾियनि, पोइ आरो अख ॾियनि आहे अबाणे पार ॾे। ज़ुमर ज़ुख़र बि सूमरा सिबे सेण संदाम, बंद में बद वियन लए अखियुनि रत रुनाम, उमर अबाणनि खे ॾिठे ॾींहं थियाम, वेड़ी चा वजूद मां वेलनि विसरियाम, पोइ पांधी रोज़ पुछाम उभे अबाणे पार जा। ज़ुमर ज़ुख़र बि सूमरा ऐश ऐराफ़ियनि, अना फ़तह नालक फ़तह मुबीनाई कलूबा कहनि, लहम लबन गॾु कयो तमर तवकुल कनि, सारी उमिरि सैयद चए अन न चखियो उन, पोइ उमिरि बंदियाणियुनि लाहे लोह न छॾिए। दुआ यादि कजो, जेॾा पेर तेॾा ख़ैर। वॾी महिरबानी।